नाज़रीन, अॼु आशूरे जो ॾींहुं आहे, 10 मुहर्रमुल हराम आहे। जी नाज़रीन, इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी ॾिनल करबला जे मैदान में लाज़वाल क़ुर्बानी खे भेटा पेश करण जे लाइ सॼी दुनिया जीअं उमरकोट में जुलूस बरामद थी चुको आहे। जुलूस मरकज़ी इमाम बारगाह पंज पीर खां जुलूस निकिरी चुको आहे, जेको रिवायती रस्तनि तां थींदो खोसा इमाम बारगाह पहुचंदो। क़दीमी इमाम बारगाह अंब जो पिड़ ते 20 खां वधीक नंढा वॾा जुलूस मरकज़ी जुलूस में शामिल थींदा, जेके पोइ मोती चौक ते आज़ादार सीना ज़नी ऐं ज़ंजीर ज़नी कंदा। शहर जे मुख़्तलिफ़ चौकनि चौराहनि ते सबीलूं ऐं न्याज़ नगर लॻायो वियो आहे। सिक्योरिटी इंतज़ाम इंतहाई सख़्त कया विया आहिनि। ज़िले भर में 800 खां वधीक पुलिस ऑफिसर, लेडीज़ पुलिस ऑफिसर, एहलकार समेत अलमादी स्काउट, अल अब्बास स्काउट जा रज़ाकार बि शामिल आहिनि। उमरकोट में 100 खां वधीक रेंजर्स जवान जॾहिं फ़ौज खे स्टैंड बाय रखियो वियो आहे। जुलूस जे दाख़िले ऐं ख़ारिजी रस्तनि खे मुकमल तौरु सील कयो वियो आहे। उमरकोट में तमामु सिमुनि जा नेटवर्क सर्विस बंदि कया विया आहिनि।